आयो मदीने वारो जग खुश थियो वासारो आयो पाक मुझो प्यारो वा आयो पाक असां सभनी जो प्यारो वा या अल्लाह या रहमान या रहीम या करीम रब ओ मौला अज 29 रबीउल अवल अज साईं अब्दुल करीम नारे जो साईं बादशाह जे घर में महबूब जो मिलाद थियो लख सलवात पढ़ी से अज साईं जन महबूब मिठड़े जो उर्स कयो आ दावत कई थाऊं अजो को अब्दुल करीम नारे जो साईं जो खैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेडो लिखण कबूल फरमा अब्दुल करीम साईं के साईं जे बचड़न के क़यामत ताईं आबाद फरमा मौला हिनन जे रोजगारन में ज़ाहिरी ऐं ग़ैबी बरकतूं अता फरमा साईं जे माल रिज़्क़ में इज्जत में बरकतूं अता फरमा गुलाम अली नारे जो साईं जा ओ मौला नबी साईं जो वास्तो थी बेड़ा पार फरमा अब्दुल खालिक नारे जो साईं नजमुद्दीन नारे जो साईं के साईं जे बचड़न के सेहत दे वडी हयाती दे रोजी में गंजो अता फरमा गुलाम मोहम्मद सियाल साईं के साईं जे बचड़न के क़यामत ताईं आबाद फरमा मां दिल जूं गुजड़ियो गालियों मिठा तोखे न चवां त भला कंहिंखे चवां ओ मुझा करीम रब मिठे मोहम्मद जो वास्तो थे अब्दुल करीम साईं जे असां सभनी जे दिलनि जूं जाज तमन्नाऊं पूरियूं फरमा अॼु जेके बि नारे जा हिन दुआ में वेठा आहिनि सभनी जा बेड़ा पार फरमा जुमिले असां सॼी जमात जा बच्चा घर आबाद फरमा बीमारनि खे शफ़ा अता फरमा बे औलादनि खे औलाद अता फरमा बेरोजगारनि खे रोज़ी अता फरमा गुलज़ार अली फुलपोटो साईं के अरबाब अली साईं के साईं जे बचड़नि खे सेहत अम्मा साईं जी अम्मा के सभनी बचड़नि खे सेहत अता फरमा जंहिं अब्दुल करीम साईं के दुआ जे लाइ चयो आहे जंहिं दे लाइ बि दिल में सोचनि था उन्हनि जा बच्चा घर आबाद फरमा इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे हैदरी